औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां आया जो पंहिंजो बरकत विराणी अवां ॾिसे रहिया बरकत विराणी यूट्यूब ऑफिशियल। इन वक्त असीं मीरपुर माथेलो जे दहशतगर्दी अंत वारी अदालत जे बारे में मौजूद आहियूं। थोड़ी देर में पीपी अगवान शहरियार शहर हमले केस में जवाबदार ॼाणायल शकूर लाखो के जेको आहे उहो अदालत में पेश कियो वेंदो। अदालत ॿाहिरां शकूर लाखे जी पेशी खां अॻु में जेके सिक्योरिटी जा इंतज़ाम आहिनि उहे इंतहाई सख़्त कया विया आहिनि। हर जेकी पेशी थींदी आहे उन तरह अॼु बि मीरपुर माथेलो जे हिन दहशतगर्दी तौर अदालत जे ॿाहिरां पुलिस जी वॾी नफ़री जेकी आहे उहा तैनात कई वई आहे। मुख़्तलिफ़ थाणनि जा जेके जवान आहिनि उन्हनि खे मीरपुर माथेलो कोर्ट जे ॿाहिरां पहुचायो वियो आहे। इन खां अलावा बख़्तरबंद गाॾियूं जेके आहिनि उहे ATC कोर्ट जे ॿाहिरां जेको GT रोड आहे उते पहुचायूं वियूं आहिनि। पुलिस एहलकार चौकस बीठल आहिनि। मां तव्हांखे ॿुधायां त जेको गुज़िरियल ॿुधणी हुई उन ते शकूर लाखो खे जॾहिं पेश कयो वियो हो त उन वक़्तु जेको जांच ऑफिसर आहे अली मोहम्मद खंबड़ा थाणे जो SHO उन तरफ़ां हिकिड़ी रिपोर्ट अदालत में जमा कराई वई जंहिंमें उन अदालत खे इहा आगाही ॾिनी हुई त शकूर लाखे मथां रौंती थाणे ते पीपी अगवान शहरियार शहर जे हमले वारो केस दाख़िल आहे। उन खां अलावा उन जो जेको साथी आहे अली मोहम्मद शाह उहो मारिजी वियो। उन में हिकु जवाबदार घुर्बल आहे। उन कारकर्दगी रिपोर्ट में जेको जांच ऑफिसर आहे उन तरफ़ां अदालत खे इहो ॿुधायो वियो त मुशीरनामो उन्हनि तरफ़ां तयारु कयो वियो आहे। जेको जाइ वारदात आहे उनजो मुआइनो कयो वियो आहे। इन खां अलावा हिन केस में जेके शाहिद आहिनि उन्हनि जा पिणु बयान कलमबंद कया विया आहिनि जिन तरफ़ां हिन केस में जेको मतन आहे उन जी ताईद कई वई आहे। उन खां अलावा अदालत खे इहा आगाही ॾिनी वई हुई त हिन केस में जाइ वारदात तां मिलियल जेके खोल आहिनि उहे पिणु जेके आहिनि उहे लेबॉर्ट्री माणिया विया आहिनि। उन खां अलावा हिन केस में जेको मारिजी वियल अली मोहम्मद शाह आहे उन जे जिस्म ते उन वक़्तु पातल कपिड़ा ऐं हुतां जाइ वारदात जी जेकी मिटी आहे उहा पिणु जेकी आहे उहा लेबॉर्ट्री खे उमाणी वई आहे। उन खां अलावा जेको शकूर लाखो जो मोबाइल आहे उन जे हवाले सां जांच ऑफिसर अदालत खे आगाही ॾिनी त उन जो जेकी मोबाइल आहे उनखे ज़ब्त करे उनखे लाहौर जेको आहे फोरेंसिक रिपोर्ट लाइ मोकिलियो वियो आहे। ही उहा सॼी कारकर्दगी रिपोर्ट हुई जेका अदालत में जांच ऑफिसर तरफ़ां जमा कराई वई। उन खां पोइ जांच ऑफिसर तरफ़ां शकूर लाखे जो 23 ॾींहंनि जो जेको जिस्मानी रिमांड आहे उन जी इस्तदा कई वई हुई। अदालत खे इहो ॿुधायो वियो हो त छो जो अञा ताईं हिन केस में जेके फोरेंसिक रिपोर्टूं आहिनि जंहिंमें उनजे मोबाइल जो फोरेंसिक कराइणो आहे उहा रिपोर्ट अञा पोइते रहियल आहे। उन खां अलावा जेको मारिजी वियल अली मोहम्मद शाह आहे उन जो जेको कपिड़नि जी तोड़े चाहे उतां मिलियल मिटी जी जेकी रिपोर्ट आहे केमिकल उहा पिणु अञा ताईं न मिली आहे। उन खां अलावा जेके उतां जाइ वारदात तां गोलियुनि जा खोल मिलिया आहिनि उहा रिपोर्ट पिणु पोइते रहियल आहे। इन खां अलावा जेके जवाबदार आहिनि ॿिया हिन केस में नामज़द उनखे गिरफ़्तार करणो आहे। तंहिंजे करे 23 ॾींहंनि जो जिस्मानी रिमांड जेको आहे उहो पुलिस तरफ़ां अदालत खां घुरियो वियो हो। जंहिंखां पोइ 7 ॾींहंनि जो जिस्मानी रिमांड ATC कोर्ट तरफ़ां पुलिस खे ॾिनो वियो हो। जंहिंखां पोइ शकूर लाखे खे हिकु दफ़ो ॿीहर सखर मुंतकिल कयो वियो। मां तव्हांखे ॿुधायां त शकूर लाखो जेको पीपी अगवान शहरियार शहर हमले केस में नामज़द थियल आहे उनखे घोटकी पुलिस गिरफ़्तार कयो हो। उनखे कुझु ॾींहं मीरपुर माथेलो जे जेको थाणो आहे उन ते रखियो वियो। उन खां पोइ IG सिंध जे हुकुम ते उनखे घोटकी खां सखर मुंतकिल कयो वियो हो। जेके हिन खां पहिरीं 2 हाज़िरियूं थियूं आहिनि उन में शकूर लाखे खे सखर खां हिते न्यो हिते जेको आहे आंदो वेंदो आहे। अॼु पिणु शकूर लाखो खे सखर खां हिते आंदो पियो वञे। इतला आई आहिनि त हुनखे उतां जेकी पुलिस जी वॾी नफ़री आहे उहा वठी मीरपुर माथेलो जी अदालत तरफ़ रवानी थी आहे। 1 कलाक जे अंदरि अंदरि मुतवक़ा आहे कि शकूर लाखो खे हिन अदालत में पेश कयो वेंदो। ही समूरी सूरत हाल आहे जंहिंखां तव्हांखे आगाह कयो। जेकॾहिं तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब नाहे कयो त महिरबानी करे सब्सक्राइब कयो। समूरी जेकी हाल अहिवाल आहिनि अॼु जे ॾींहं जा तव्हांखे हिन बरकत विराणी यूट्यूब ऑफिशियल ते ज़रूरु मिलंदा।